गिदड़ ऐं बदक जी कहाणी। से मुंहिंजा ही गिदड़ ऐं बदक जी कहाणी आहे जेकी ॿई पाण में घाटा दोस्त हूंदा हुआ। अदा साईं अॼुकल्ह जूं बि दोस्तियूं ॾिठियूं अथई, पर कंहिं ज़माने में गिदड़ ऐं बदक जी घाटी दोस्ती हूंदी हुई। बदक ॾाढी महिनत कंदी हुई ऐं गिदड़ ठगियूं ऐं चालाकियूं करे पर माल पियो पुॿाईंदो हो। से मुंहिंजा बदक हिकु ॾींहुं गिदड़ खे चयो, त यार गिदड़, हिन तरफ़ हिकु ज़मीन जो टुकर ख़ाली पियो आहे। मुंहिंजी सलाह आहे त तूं ऐं मां गॾिजी को फ़सुलु पोखियूं। से मुंहिंजा बदक त जी महिनती हुई ऐं हर कम में महिनत कंदी हुई, दिलचस्पी सां उहो कमकार सर अंजाम ॾींदी हुई। पर गिदड़ जीअं त ठग हो, सो गिदड़ चयो, वाह जी ॻाल्हि कई अथई, इहो त तमामु सुठो आहे। गिदड़ साईं बदक खे जवाबु ॾिनो। से पोइ बदक चयसि त जेसिताईं फ़सुलु पोखण जी मौसम अचे तेसिताईं पाण ॿई गॾिजी ज़मीन खे साफ़ करियूं। गिदड़ वाराणियो, हाओ, सलाह त सुठी आहे, पर हींअर मूंखे निंड पई अचे ऐं मूंखे निंड थी अचे, आउं सुम्हां थो, तूं वञी ज़मीन खे साफ़ कर। से बदक ॾिठो त हाणे दोस्त आहियूं, सो ज़िद कोन था करियूं। जेकॾहिं मुंहिंजे यार गिदड़ खे निंड थी अचे त भले आराम करे, ऐं फेरो ॾेई फ़सुल जे लाइ ॿनी खे ज़मीन खे तयारु करे थो अचां। बदक साईं वीचारे वॾी महिनत सां ज़मीन साफ़ कई ऐं पोइ वरी ॿिए ॾींहुं गिदड़ खे चयईं, अदा हाणे ज़मीन त मूं साफ़ करे छॾी आहे, बसि 2-3 ॾींहंनि में मौसम अचे त पोइ ॿिज पोखियूं। सो साईं 2 ॾींहं 5 ॾींहं 7 ॾींहं तव्हांजो फ़सुल जी पोखाई जो टाइम बची वियो। पोइ साईं बदक गिदड़ खे चयो त अदा हाणे हलिया त ॿई ॼणा पंहिंजी ज़मीन में फ़सुलु पोखियूं। गिदड़ साईं चालाक ऐं हरामी त अॻई हो, सो चई, अड़े यार, मूंखे त हिकु तमामु ज़रूरी कमु यादि अची वियो आहे। मूंखे हुन कम सां वञिणो आहे, तूं वञी ॿिज पोख, पोइ जेको कमु हूंदो गॾिजी कंदासीं। से मुंहिंजा बदक ॾिठो त हाणे शक्ति खे कमु आहे किथे, सो वञे थो त भली वञे, भले आऊं ॿिज पोखे थो छॾियां, पोखाई जो टाइम आहे तो टाइम टाणो निकिरी न वञे। सी तव्हांजो ॿिज पोखिजी वियो, फ़सुलु साफ़ बदक कयो, ॿिज बि पोखियाई। कुझु ॾींहं गुज़री विया। कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ चयईं वरी बदक गिदड़ खे चयो त यार कणक सुठी थी आहे, हल त ॿनी मां गाह गंद साफ़ करियूं। से गिदड़ इहा ॻाल्हि ॿुधी चयो, वाह वाह, इहो त तमामु सुठी ॻाल्हि आहे जो पंहिंजो फ़सुलु तयारु आहे, कणक सुठी थी आहे। पर ॿिली ॻाल्हि ॿुध, इहो कमु तुंहिंजो आहे, तूं वञी कर, मूंखे छॾ खणी। बदक ॾिठो त हाणे गिदड़ कमु त करे कोन थो, बहरहाल फ़सुलु पोखियो आहे, तयारु बि आहे, सो सफ़ाई त करणी पवंदी। सो साईं बदक वीचारे ज़मीन जो गाह गंद पाण साफ़ कयो। 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी बदक गिदड़ खे चयो, अदा हाणे त कणक सफ़ा पची वई आहे, संगनि मां अन छणी ध्यानु थो थिए, अच त लाभारो करियूं। साईं गिदड़ चयो, वाह 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 वाह, ॾाढी चङी ॻाल्हि ॿुधाई अथई, पर ॿेली बदक ॻाल्हि ॿुध, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। तूं हिते चुगंदो बि वञ ऐं कणक जा संग वढे गॾु बि कंदो वञ, ऐं मां ॿेली वञा थो शिकार ते, मूंखे हिते खाधो कुझु मिले कोन थो खाइण लाइ। सो साईं गिदड़ इहो रुखो जवाबु ॾेई पाण हलियो थियो रवानो। साईं गिदड़ जे हिन जवाब ते बदक खे कावड़ चढ़ी वई। ॾिठाई बदक वीचारे ॾिठो त गिदड़ जो ऐं सचो दोस्त आहियां, पर हू गिदड़ मूंसां सची दोस्ती नथो निभाए, हीउ पियो मूंसां ठगियूं चालाकियूं बहाना करे। सो साईं बदक सोचियो त इन जो को बंदोबस्तु करणु घुरिजे। पोइ त साईं बदक सिधो हिकु कुते वटि वियो ऐं उनखे सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। कुते चयो त तूं परवाह न कर, हुनखे मां पाण सेखत ॾींदुसि, तूं वञी लाभारो कर, सत्रियूं हिकु हंधि गॾु करे रख, पोइ मूं वटि अचाई गिदड़ खे बि ॿुधा। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त बदक लाभारो करे सत्रियूं हिकु हंधि गॾाए ठाहे रखियूं, पोइ सिधो कुते वटि वियो ऐं कुते खे सॼी ॻाल्हि ॿुधायईं।
से कुतो भॼंदो भॼंदो आयो ऐं अची गाह में लिकी वेही रहियो ऐं पाण खे सॼो ढके छॾियईं। कुते फ़क़ति पंहिंजी हिकु अखि ज़ाहि रखी त जीअं खेसि कुझु ॾिसण में अचे ऐं कुझु ॾिसी सघे ऐं गिदड़ खे बि ॾिसी सघे। से थोरी देरि खां पोइ बदक गिदड़ खे बि वञी ॿुधायो त ही कमु मूं करे छॾियो आहे, सभु सथरियूं ठाहे छॾियूं अथमि। से पोइ गिदड़ उते आयो ऐं ॾिठाई त कणक जूं सथरियूं वाक़ई पियूं आहिनि। उहो ॾिसी गिदड़ ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़ुशी मां नचण ऐं ॻाइणु लॻो। त वाह वाह कणक मुंहिंजी, वाह वाह कणक मुंहिंजी, वाह वाह सॼी कणक मुंहिंजी, वाह वाह कणक मुंहिंजी। राग ॻाईंदो ॻाईंदो पोइ वेझो आयो। वेझो जो आयो त गाह में कुते जी अखि ॾिसी हुन सम्झो त उहो अंगूर आहे। ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़ुशी वजह चयईं, वाह वाह हिते अंगूर बि आहिनि, इहे अंगूर बि मुंहिंजा। एतिरे में कुतो टिप ॾेई ॿाहिरि निकितो ऐं गिदड़ खे चीरे टुकर करे फाड़े छॾियईं, चीरे टुकर टुकर करे छॾियईं। बदक वीचारे साईं महिनत मज़दूरी सां गाह ॻाई, गिदड़ जो त पुॼाणी थी वई। पोइ बदक साईं महिनत मज़दूरी सां गाह ॻाए उन मां अन्न कढी घर खणाए वियो ऐं पंहिंजी ज़िंदगी जा बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं सुख सां गुज़ारण लॻो ऐं लालची ऐं फिरे बि पंहिंजे दोस्त मां गिदड़ मां जान छॾायईं। से मुंहिंजा हिन कहाणी जो मक़सदु उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त मतिलबी ऐं मुफ़ाद परस्त दोस्तनि खां पासो करियो ऐं भले पंहिंजे मुंहुं ई कमु करियो, अकेला ई रहिजी वञो, पर मुनाफ़िक़नि ऐं मुफ़ाद परस्तनि खां बचो। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।